ब्रेकिंग न्यूज़ दादू रिपोर्ट दादू लग शाहपंजू में 16 सालन जी नींगरी फिज़ा नारेजो सां इज्तिमाही ज़्यादती जी कोशिश। शाहपंजू स्टेशन लग वोट बख्श इलाइक़े में घर जो सामान वठण जे लाइ वेंदे 4 ॼणनि अगवा करे ज़्यादती जी कोशिश कई। दादू में मुतासिर ज़ख़्मी नींगरी फिज़ा दी मोहरम नारेजो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूं ते तशद्दुद करे ज़बरदस्ती सां ज़्यादतीअ जी कोशिश कई वई आहे। मुंहिंजी रड़ियुनि ते ॻोठाणनि पहुची मुंहिंजी इज़त बचाए वरिती। नींगरीअ जी अमड़ फौजिया नारेजो जो चवणु आहे त असां शाहपंजू पुलिस थाणे ते वियासीं पर पुलिस असांजी दाद फ़रियाद न कई ऐं एसएचओ असां खां 50,000 केस दाख़िल करण लाइ घुरिया आहिनि। नारीअ जी अमड़ चयो त मुतासिर धी खे ॻोठ जे चङे मुड़ुस धमकियूं पिण ॾिनियूं आहिनि त असां ख़िलाफ़ को बि क़दम खयों त अमां ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खणंदुसि। ॻोठ जा वॾेरा जवाबदारनि सां मिलियल आहिनि। जवाबदार वकील मल्ला मुमताज़ तालिब महबूब चाराई पुट बहारो मल्ला बाअसर हुजण जे करे पुलिस कंहिंखे बि गिरफ़्तार नथी करे न वरी मथस केस दाख़िल कयो वञे थो। असांजूं ज़िंदगियूं दाव ते लॻल आहिनि। हिननि सेशन जज दादू IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू डॉक्टर समीउल्लाह सूमरो खां मुतालबो कयो आहे त जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। लिहाज़ सां आया त इज़त लुटियूं हुनजी छोकिरीअ खे पकिड़े ज़ोरी पिया कनि। फिज़ा नालो आहे मुंहिंजे धीउ जो। हिनजी 15 साल 16 साल उमिरि आहे। पोइ मां रड़ियूं दाऊं कयूं न पाड़ो ओड़ो गॾु थियो आहे। मस करे छोकिरी बाज़ाब कराए वरिती त इज़त बचाए रखियमि धीउ जी। पोइ ॾाढो असांखे मार कुट करे विया आहिनि। उहे मुंहिंजे मुड़ुस जा सौट आहिनि। पंहिंजा पुट वठी आयो। पीउ जो नालो बहार अथसि। पुट जो नालो अथसि वकील महबूब तालिब मनता। पोइ मुंहिंजी अम्मा बचायो आहे। मूंखे क़ुर खणी आयो। हुनखे ॾाढी तकलीफ़ ॾिनई मार ॿुधा